अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल द मिर्ज़ा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांखे हिते ख़बर आहे, मुराद होश विञाए वेही रहियो, यानी हाणे उहो होश विञाए घरां निकितो आहे। उहो हाणे सिधो वञी ककर जे घर वसाईंदो। ककर जी पीउ मथां हथ खणंदो ऐं पंहिंजी भेण गुलपरी खे चवंदो त तूं हाणे मूंसां गॾु हल। गुलपरी चवंदो त मां तोसां गॾु नथी हली सघां, छो जो मुंहिंजी शादी थी चुकी आहे। ककर जो पीउ कूंज खे चवंदो त तूं छोरी गुलपरी खे न छॾिजांइ। ऐं हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे पंहिंजी भेण खे ज़बरदस्ती घर वठियो ईंदो। ऐं जॾहिं बि इहा ख़बर ककर खे पवंदी त ककर होश विञाए वेही रहंदो। ऐं पोइ ककर जी मां ककर जे पीउ खे चवंदो त तूं वञी हाणे घरां ॾिस त छा थो थिए छा नथो थिए। हाणे त अॻे वांगुरु ज़रूरु तबाही थींदी। ऐं ॿिए पासे ककर रज़न खे चवंदो त मुराद मुंहिंजे घर में गिड़ी मुंहिंजी ज़ाल खे वठी वियो, सो बि ज़बरदस्ती सां। ऐं उन फैसले जी भञ कड़ी कई। ऐं असांखे हर हाल में हाणे रियात शाहनवाज़ सां ॻाल्हाइणो पवंदो, यानी उन जी निड़ी ते लख त रखिणो ई पवंदो। रज़न चवंदो त असांखे ख़बर कान हुई त मुराद ईअं कंदो, यानी फैसले जी भञ कड़ी कंदो, यानी हू असांजे घर में घिड़ंदो। ऐं ॿिए पासे कमदार मोलू खे ख़बर पइजी वेंदी त ककर जे घर में मुराद वारा घिड़िया हा। इहा ॻाल्हि वञी रियात शाहनवाज़ जे अॻियां कंदो। रियात शाहनवाज़ चवंदो त मूंखे इहा ख़बरूं न ॾे, उन जा माण्हू मरनि त मूंखे पोइ ख़बरूं ॿुधाए त मां ख़ुशि थियां। कमदार मोलू चवंदो त तूं ईअं ख़ुशि न थी, छो जो हू तुंहिंजे ॻोठ जा आहिनि ऐं ॿिए पासे फ़ैसिलो बि तुंहिंजो थियल आहे। रियात शाहनवाज़ चवंदो त भले पाण में विढ़ी मरनि, पर मां हिननि खे न छॾाईंदुसि। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद सोडल जे मथां नाराज़ हूंदो, सोडल जे मथां बार बार हथ खणंदो, पर सोडल इन ते उफ़ बि न ॻाल्हाईंदो। छो जो सोडल ॻाल्हाईंदो त पोइ सोडल जो सोट मुराद यानी इन खां नाराज़ थी वेंदो, यानी पोइ इन्हनि जी पाण में दुश्मनी वधंदी वेंदी। उन जे करे सोडल इन सां हरगिज़ न ॻाल्हाईंदो। ऐं ॿिए पासे रज़न ऐं ककर वारा परेशान हूंदा त असां हाणे कहिड़े मसइले खे मुंहुं ॾियूं, यानी हिकु पासे कूंज ऐं रेस मंसूर ऐं ॿिए पासे मुराद ऐं टे पासे ककर जी घरवारी गुलपरी। हाणे उन खे वापसि कयूं या मुराद खे मुंहुं ॾियूं। ककर चवंदो त सोट हाणे तूं वेही इहो सोच त हाणे असांखे छा करिणो आहे, यानी हाणे मुराद खे कीअं मुंहुं ॾियणो आहे। ऐं ॿिए पासे रेस मंसूर तव्हां ॾिसी चुका आहियो त ॻोठनि जे माण्हुनि खे सम्झाए चुको आहे बार बार। हाणे जेके ॻोठ जा माण्हू उहे पंहिंजा जल्द खां जल्द इख़्तिलाफ़ ख़तमु कंदा। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसो त ककर पंहिंजी भेण कूंज जे मथां हथ खणंदो। कूंज खे चवंदो त तूं ईअं कयो छो, तूं त चयो त मां अशराफ आहियां, यानी मां ॿनी ते अकेले वेंदो आहियां, उते मां गाह करे मोटी ईंदो आहियां, पोइ इहे तुंहिंजा सबूत कीअं निकिता। कूंज चवंदो त इहे कूड़ियूं ख़बरूं आहिनि। ककर जी मां ककर खे सम्झाईंदो त तूं पंहिंजी भेण जे मथां हथ न खण, छो जो हिन न्याणी जी पिटा कर तोखे लॻंदी त तूं कॾहिं बि न सुधरंदे। दोस्तों, असां गॾु ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।